नासिन पिंगरियों जे ॻोठ सिलेमान खोसो जो रहवासी नौजवान ममताज़ खोसो रोड हादसे में ॼंघ टुटी वञण सबबि गुज़िरियल 14 महीननि खां बिस्तरे ते पियल आहे। ज़ख़्मी नौजवान जा वारिस ग़ुर्बत ऐं महांगाईअ सबबि संदसि वधीक इलाज कराइण खां लाचार आहिनि। उन्हनि बस वारनि खे अपील कई आहे त नौजवान जे इलाज में माली मदद कई वञे। रिपोर्ट कयो आहे अली गुल खोसो। यूसी समन सरकार जे ॻोठ सिलेमान खोसो जो रवासी जुमे खोसे जो नौजवान पुट हाफ़िज़ ममताज़ खोसो जो मोटरसाइकिल जी टक्कर दौरान टंग टुटी वञण सबबि गुज़िरियल 14 महीननि खां बिस्तरे ते पियल आहे। ग़ुर्बत जे वर चढ़ियल ही नौजवान हाफ़िज़ ममताज़ खोसो सरकारी अस्पतालनि जा धिका खाई थकिजी पियो, मगर इलाज थी न सघियो। प्राइवेट डॉक्टरनि संदन मुकमल इलाज लाइ 14 खां 15 लख जी घुर कई आहे, जॾहिं त ग़ुर्बत सबबि संदन रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारण बि मुश्किल बणियल आहे। मूंखे 14 महीना थी चुका आहिनि। ऑपरेशन बोइन केयर मां कराई आहे। 2 चक्कर ऑपरेशन थी मुंहिंजी, हिकिड़ी गोश्त ऐं खल जी, ऐं ॿी जेका आहे ऑपरेशन पहिरीं थी हुई जेका राडूं लॻल हुई, झंगड़ो लॻल हो, उहो 8-9 महीना पको लॻल हो। उनजे बावजूद बि टंग कोन लॻी मुंहिंजी, ऐं टंग ईअं जो ईअं रहिजी वई। हाणे मुंहिंजी जेको सो तमामु जेके बि सरमाएकार आहिनि या गवर्नमेंट आहे, उन सां अपील आहे त मुंहिंजो जेको सो आउं ग़रीब आहियां, नथो कराए सघां, त 18 लख रुपया प्राइवेट में हिन जो ख़र्चु थींदो ऑपरेशन जो। सो एतिरो मूं वटि त गुंजाइश कोन्हे जो आउं करे सघां। सो अपील आहे त उहे मुंहिंजी जेको सो हेल्प कनि। 14 महीना थी विया आहिनि, ऑपरेशनूं करायूं आहिनि, त हॾु जुदा आहे, हॾु नथो लॻे। हिमायत ठही वञे, ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, अमीर आहिनि जेके आहिनि सिंध सूबे वारा आहिनि, असां ग़रीबनि जी मदद कई वञे। ऑपरेशन कामयाबु कोन पई वञे। आउं ग़रीब मिसकिन आहियां, मूं वटि एतिरी पहुच न आहे जो आउं 17-18 लख खे पहुचां। गवर्नमेंट जे तरफ़ां मूंखे हिमायत मूंसां कई वञे। ॻोठ में ॿारनि खे अजूरे ते क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदड़ हिन वक़्तु फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हिननि सिंध हुकूमत, आला इख्तियारनि ऐं वसवारनि खे अपील कंदे चयो त संदन मदद करे इलाज कराए ॾिनो वञे। कैमरामैन सिकंदर अली खोसो सां गॾु अली गुल खोसो, आवाज़ TV न्यूज़ पिंगरियो।